नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। वक्त मेड़ मां खबर ॾींदा हलो। मेड़ कराची में 9 ॾींहं अॻु SUP अॻवान इख्तियार सोदर के खंबे गुम करण खिलाफ SUP ज़िले सदर सिकंदर सोदर, सीनियर नायब सदर हाजी खान मारफानी, जनरल सेक्रेटरी अब्दुल हमीद सुमरो, जफर सोलंगी, संदुस भाउ मेहताब सोदर ऐं ॿियनि फरीदाबाद में हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे सिटी गेट वटि धरणो हयो वियो। हिननि चयो त SUP अॻवान इख्तियार सोदर के कराची में 9 ॾींहं अॻु खणी गुम करे छॾियो आहे। असांजे प्यारे नौजवान के ज़ाहिर करे खेनि आज़ाद कयो वञे। हिननि चयो त जेकॾहिं नौजवान इख्तियार सोदर के सरकार जी नज़र में ॾोही आहे त खेनि अदालत में पेश कयो वञे। हिननि अक़वाम मुत्तहिदा इंसानी हक़नि जो आलमी तंज़ीमुनि ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ पाकिस्तान के अपील कई त इख्तियार सोदर जी गुमशुदगी जो नोटिस वठी खेनि आज़ाद कयो वञे। नाज़रीन असीं अॼु फरीदाबाद में मौजूद आहियूं जिते अख्तियार सोडर जे वारसनि अॼु अख्तियार सोडर जी आज़ादी लाइ भरपूर एहतजाज कयो आहे। असीं उन्हनि वारसनि सां गुफ्तगू कंदासीं ऐं उन्हनि खां न्यूज़ वठंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। तव्हां साल सां नए ॾींहुं मुसलसल एहतजाज रिकॉर्ड कराएंगे। अॼु फरीदाबाद शहर में सिंध यूनाइटेड पार्टी जे तरफ़ां कुझु शागिर्दनि जे तरफ़ां जिते इहो आवाज़ उथारण आला एवन ते पुॼाइण तव्हां साफ़ी दोस्तनि खे अपील कंदे त जेकी इंसान दोस्त आला इदारनि में वेठा आहिनि उन्हनि खे बार बार अपील था कयूं त बेगुनाह खंबियल अख्तियार सोडर समेत सिंध ऐं बलोचिस्तान जे क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं उन्हनि जे मथां के केस वग़ैरह आहिनि त पाकिस्तान जे आइन मुताबिक़ पाकिस्तान जी कोर्टूं मौजूदु आहिनि ऐं उन्हनि में उन मथां केस हलाए वञे। शागिर्द आहिनि बलोचिस्तान जा शागिर्द आहिनि उन्हनि खे माना मुख़्तलिफ़ तरीक़नि मां हिसायो धमकायो थो वञे, उन्हनि खे खंबे गुम कयो थो वञे। जेको अमल पाकिस्तान जी अदालतुनि जी तोहीन आहे त अगरि तव्हांजूं अदालतूं आहिनि तव्हांजो अदालतुनि ते बि एतमाद न आहे। अदालतूं तव्हांजूं आर्टिकल तव्हांजा कानून तव्हांजा कोई बि तव्हां उन्हनि खे पाण लताड़ करे जेके सम्झा नौजवान आहिनि तव्हां उन्हनि खे खंबे गुमदा कयो। जे वास्ते नफ़रत पैदा न कयो। ईअं न थियो सिंध बि तव्हांजे हथुनि मां निकिरी वञे। मां वरी बि अपील थो कयां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान गुलज़ार अहमद शेख खे त ख़ुदा रा सिंध जा जेके नौजवान आहिनि उन्हनि खे बाज़ाब्तो असांजो 9 ॾींहं खां वठी एहतजाज हले थो पियो। SUP जो कारकुन जेको लिखण जो ऑर्गेनाइज़र आहे उनखे महिरबानी करे आज़ादु कयो वञे। बिना वजह बिना जवाब जंहिंखे खंबियो वियो आहे उहो बि उन ते केस आहे। उनखे कोर्ट में तव्हां ॿाहिरि कयो त कोर्ट खे पंहिंजी पाण मोड़ींदो। बाक़ी खंबण जेको आहे नाइंसाफ़ी आहे या सिंध सां वॾी नाइंसाफ़ी थी। जेको शागिर्द जेके कारकुन खंबिया थिया वञनि उनखे इंसाफ़ ॾिनो वञे, उनखे नाजाइज़ न खंबियो वञे। असां आला इदारनि खे अपील कयूं था त महिरबानी करे इहो नोटिस वठी शागिर्दनि जो खंबड़ बंदि कयो वञे। जीअं सिंध जीअं अख्तियार सोडर जे वारसनि जो मौक़ुफ़ वरितो ऐं SUP जे उहिदेदारनि खां बि असां मौक़ुफ़ वरितो। जेको नाज़रीन असीं अख्तियार सोडर जे वारसनि खां मौक़ुफ़ वरितो। उन्हनि जो चवणु इहो आहे त असांजो बेगुनाह नीगर ऐं शागिर्द खे अगवा कयो वियो आहे ऐं गुम कयो आहे। महिरबानी करे असांजो शागिर्द जेको आहे सभु महिरबानी करे आज़ादु कयो वञे। कैमरामैन वहीद चांडे सां गॾु अली हसन चांडो, अवामी न्यूज़ मेड़। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।